अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं उम्मीद है सब ठीक हूंदा। दोस्तों जो कि इन वीडियोज़ में आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असद कुरैशी ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे बारे में छा चयो आहे ऐं कहिड़ो पैगाम ॾिनो आहे, इहो आउं तव्हांखे इन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों वीडियो स्टार्ट करण खां पहिरियां आउं तव्हां दोस्तनि खे हिकिड़ो नंढिड़ो रिक्वेस्ट कंदुसि, जेकर अञा ताईं बि असांजी इन वीडियो खे तव्हां दोस्तनि लाइक न कयो त महिरबानी करे असांजी इन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करण न विसारींदा। सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। सब्सक्राइब करण में अवां दोस्तनि जो को बि ख़र्चु कोन ईंदो। जेकॾहिं असांजे चैनल खे तव्हां सब्सक्राइब कंदा त असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी ऐं अॻिते अवां दोस्तनि जे लाइ अहिड़ा ई मज़ेदार वीडियो तयारु कंदा रहंदासीं। त दोस्तों अचो त हलूं था पंहिंजे नए टॉपिक जे तरफ़ ऐं शुरू कयूं था पंहिंजो वीडियो। दोस्तों जीअं त आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असद कुरैशी ड्रामा ज़हर ज़िंदगी जे लाइ इहो चयो आहे त मां ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जूं 25 किस्तूं रिकॉर्डिंग करे चुको आहियां ऐं हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी जूं टोटल जेके किस्तियूं आहिनि उहे 100 ईंदी ऐं वधीक असद कुरैशी पंहिंजे बयान मुताबिक़ इहो चयो आहे त सैयद निसार शाह जो जेको करेक्टर आहे उहो वॾेरे जो करेक्टर आहे ऐं गफ़ार ख़ान जे नाले सां सैयद निसार शाह जो करेक्टर आहे ऐं मुंहिंजो तमामु बहितरीनु करेक्टर मज़लूमनि खे बचाइण जो करेक्टर आहे ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आउं आहियां ऐं तमामु मज़बूत मुंहिंजो करेक्टर आहे। ऐं इन खां अलावा असद कुरैशी जो वधीक चवणु हुयो त आज़म मेंगल जो बि तमामु बहितरीनु ऐं सुठो करेक्टर हुयो, तमामु मज़ाया करेक्टर आहे आज़म मेंगल जो। ऐं जेकॾहिं हीउ ड्रामो ज़हर ज़िंदगी ईंदो त अवां दोस्तनि खे ज़रूरु पसंदि ईंदो।